मीरपुर ख़ास ज़िले जे इलाइक़े कोट गुलाम मोहम्मद में ॿिनि मासूम नींगरियुनि सां मुबैना जिन्सी ज़्यादती ऐं हिक नींगरी जे फोत थियण वारे केस में अहम अॻभराई साम्हूं आई आहे। पुलिस गिरफ़्तार ॿिन्ही जवाबदारनि खे अदालत में पेश कयो, जिते अदालत खेनि वधीक जांच लाइ 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। हीउ केस तॾहिं साम्हूं आयो जॾहिं फ़रियादी रोजी कोहली पुलिस वटि FIR दाख़िल कराई। FIR मूजिबि संदसि घरवारी कुझु महीना अॻु ॿिनि ॿारनि खे पाण सां गॾु वठी घर छॾे हली वई हुई, जंहिंजी ॻोल्हा जारी हुई। फ़रियादी मूजिबि 8 जुलाई ते संदसि पाड़ेसिरी रामू ऐं संदसि साथी कांजी उर्फ़ कांबू वटां पैगाम आयो त हू रूहानी अमल ज़रिए संदसि घरवारी बाबति पतो लॻाईंदा, जंहिं लाइ ॿिनि नींगरियुनि खे पाण सां गॾु वठी वञण जो चयो वियो। फ़रियादी मूजिबि हुन पंहिंजी धीअ 14 वरनि जी प्रेमी ऐं संदसि भाउ गोवर्धन जी 13 वरनि जी धीअ धनीअ खे साणनि मोकिलियो। FIR मूजिबि गोवर्धन बाद में ॿुधायो त जवाबदारनि खेनि शरबत पियारियो, जंहिंखां पोइ हू बेहोश थी वियो। संदसि इल्ज़ाम आहे त होश में अचण ते हुन ॿिन्ही नींगरियुनि सां मुबैना ज़्यादती थींदे ॾिठी, जॾहिं त बाद में हिकु नींगरी प्रेमी फोत थियल हालत में मिली ऐं ॿी नींगरी बेहोशी वारी हालत में इस्पताल मुंतकिल कई वई। फ़रियादी मौक़ुफ़ अख़्तियार कयो आहे त ॿिन्ही जवाबदारनि नशे आवर शइ मिलियल शरबत पियारे ॿिन्ही नींगरियुनि सां ज़्यादती कई ऐं प्रेमी जे मौत जा ज़िम्मेवार इहे ई आहिनि। इन्हनि इल्ज़ामनि जी बुनियाद ते पुलिस क़त्ल, मुबैना जिन्सी ज़्यादती ऐं ॿियनि लाॻापियल कलमनि तहत केस दाख़िल कयो। केस जी ताज़ी अॻभराई मूजिबि पुलिस ॿिन्ही जवाबदारनि खे अदालत में पेश कयो। प्रोसिक्यूशन अदालत खे ॿुधायो त जांच दौरान जवाबदारनि मुबैना तौरु एतराफ़ कयो आहे त हुननि शरबत में नशे आवर गोरियूं मिलाए नींगरियुनि खे पियारियूं, जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त इन दावा जी तस्दीक लाइ वधीक जांच जारी आहे। अदालत पुलिस जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे ॿिन्ही जवाबदारनि जो 3 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर कयो, जंहिं दौरान पुलिस खेनि तालका इस्पताल कोट गुलाम मोहम्मद वठी वई, जिते क़ानूनी कार्रवाई तहत DNA ऐं ॿिया फॉरेंसिक नमूना हासिल कया विया। SSP मीरपुर ख़ास सैयद फ़िदा हुसैन शाह मूजिबि जांच हर रुख खां जारी आहे। संदसि चवणु आहे त हिकु जवाबदार कुझु मामलनि बाबति बयानु ॾिनो आहे, जॾहिं त ॻाल्हियुनि खां इनकार बि करे रहियो आहे। पुलिस मक़तूल नींगरी जो पोस्टमार्टम, मुतासिर नींगरी जो मेडिकल मुआइनो, DNA टेस्ट ऐं ॿिया फॉरेंसिक नमूना हासिल करे वरिता आहिनि। पुलिस जो चवणु आहे त इब्तिदाई जांच में फ़रियादी तरफ़ां लॻायल इल्ज़ाम दुरुस्त मालूम थियनि था, पर हतमी फ़ैसिलो अदालत में पेश थींदड़ साइंसी ऐं क़ानूनी शाहिदनि जी बुनियाद ते थींदो। जांच जारी आहे ऐं चालान मुकमल सबूतनि सां गॾु अदालत में पेश कयो वेंदो। हीउ वाक़ियो हिकु भेरो ॿीहर इहो सवाल उथारे थो त जाली आमलनि ऐं तोहम परस्ती जे नाले ते हलंदड़ ग़ैर क़ानूनी सरगर्मियुनि ख़िलाफ़ वधीक सख़्त ऐं असराइता क़दम खणण जी ज़रूरत आहे, जीअं मुस्तक़बिल में अहिड़नि अफ़सोसनाक वाक़िअनि खां बची सघिजे।